मज़दूर आहे उहो हिन महांगाई जे दौर में उहो वीचारो पंहिंजे 2 वक़्त ॿचिड़नि जे लाइ बानी खाराइण जे लाइ ॾाढो परेशान आहे। सूरत हालत इहा आहे त कल्ह खां वठी यानी कि जेको आहे सो टमाटो जेको आहे सो 6000 रुपया टोकरी था ॾियनि। दादू ज़िले में टमाटन ऐं ॿियनि भाॼियुनि जे अघनि में तेज़ी सां वाध सबबि आम माण्हू सख़्तु मुतासिर थियण लॻा आहिनि। मार्केटनि में ख़रीदारी लाइ ईंदड़ शहरनि जो चवणु आहे त रोज़ानो इस्तेमाल वारियूं शयूं संदन पहुच खां ॿाहिरि थींदियूं पियूं वञनि। शहरनि मूजिबि कुझु ॾींहं अॻु टमाटा 150 रुपया फ़ी किलो विकिरो थी रहिया हुआ, पर हाणे उन जी क़ीमत 400 रुपया फ़ी किलो ताईं पहुची वई आहे, जॾहिं त ॿियनि भाॼियुनि जा अघ पिणु वधी विया आहिनि। महांगाई आहे जेका मार्केट कमेटी वारी जेका मिली भगत आहे उन सां जेको आहे सो हथरादू महांगाई करण जे करे जेको मज़दूर आहे उहो हिन महांगाई जे दौर में उहो वीचारो पंहिंजे 2 वक़्त ॿचिड़नि जे लाइ बानी खाराइण जे लाइ ॾाढो परेशान आहे। हीअ जेका हथरादू महांगाई आहे इंतिज़ामिया खे खपे त रोज़ानो जी बुनियाद ते मार्केट कमेटियुनि में हिननि जा रेट चेक करे ऐं हिननि ते चेक एंड बैलेंस रखे ऐं हिननि ते जेको आहे सो भले ॾंड बि हणे त जीअं हिकिड़ो मज़दूर जेको आहे उहो पंहिंजे ॿचिड़नि खे जेको आहे सो 2 वक़्त मानी खाराए सघे। हीअ हथरादू महांगाई आहे। ऐं असां वटि हीअ जेके भाॼियूं हूंदियूं इहे वेजिटेबल जेके बि आहिनि, असांजो मुल्क हिकिड़ो ज़रई मुल्क आहे। हिते असांजी पंहिंजी पैदावार आहे। हीअ शयूं उहे आहिनि जेके असांखे कंहिं ॿाहिरि मुल्क मां कोन थियूं अचनि। ऐं हीअ जेको आहे सो हीअ हथरादू महांगाई हुजण जे करे पोइ ग़रीब माण्हू जी पहुच खां ई मथे आहे। 400 रुपया टमाटर जो अघु हिकिड़ो मिस्किन माण्हू किथां भाॼी किथां वठंदो जेको आहे सो। हिनखे जेके असांजा जेका ब्यूरोक्रेट आहिनि, जेका अफ़सरशाही आहे, उनखे निंड मां जाॻणो पवंदो। उनखे जेको आहे सो हिते जेको आहे हिनखे हिन जी जांच करणी पवंदी त जीअं जेको आहे सो हिकिड़ो ग़रीब माण्हू गुज़र सफ़र करे सघे। शहरनि इल्ज़ाम लॻायो आहे त कुझु दुकानदार हथरादू महांगाई करे नाजाइज़ मुनाफ़ो कमाए रहिया आहिनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खे फौरी नोटिस वठणु घुरिजे। ॿिए पासे भाॼियूं विकिरो कंदड़ जो चवणु आहे त अघनि में वाध जो सबबु मार्केट में फ़राहमी घटि हुजण आहे ऐं मौजूदा अघु तलब ऐं रसद मुताबिक़ मुक़ररु थी रहिया आहिनि। साईं सूरत हालत इहा आहे त कल्ह खां वठी यानी कि जेको आहे सो टमाटो जेको आहे सो 6000 रुपया टोकरी था ॾियनि। उन में 15 किलो 14 किलो वज़न आहे। पोइ उन जे हिसाब सां माना 400 रुपया किलो पियो थो हले। 400 रुपया किलो पियो थो हले। 300 350 पिथल आहे या सुठो आहे, उन जे क्वालिटी जे हिसाब सां हले थो। टमाटो कल्ह खां वठी चवंदा गाॾियूं वाॾियूं थोरो रवानगिरी बंदि आहे, 9-10 मारम थी वियो आहे। उन जे करे अॼु थोरो घणो माल आयो आहे त तेज़ आहे। फ्रूट ऐं सब्ज़ी मंडी दादू जे सदर मौलाबख्श ज़ोर मूजिबि सिंध में टमाटनि जी पोख सुठी थी आहे, पर बलोचिस्तान में पैदावार घटि हुजण सबबु सॼे मुल्क में तलब वधी वई आहे, जंहिंजो असर सिंध जे मार्केटनि ते बि पियो आहे। सब्जियूं पोइ पोखाई बलोचिस्तान में घटि थी आहे, फौजदार में पोखाई घटि थी आहे। टमाटर जेका डबल पोखाई हुई उहा सिंगल आहे, पूरे पाकिस्तान खे पूरो नथो करे। जेका 2000 जी पेती खपंदी उहा अॼु खती आहे 4000 रुपया। जेका 3000 जी टोकरी खपंदी उहा खती आहे 6000 रुपया। पेटी जो वज़न 12 किलो, टोकरी जो वज़न 14 किलो 15 किलो। धाणो पोखाई घटि आहे, उहो धाणो 100 रुपया किलो खपंदो, अॼु 200 खां 300 रुपया किलो खतो आहे मंडी में। ऐं मेहो फसल सिंध जो आहे, थोरो उनखे वायरस लॻो, 30 रुपया किलो खपे पियो, अॼु उहो 60 रुपया किलो खतो आहे उनखे वायरस जे करे। ॿाहिरियूं पोखायूं घटि आहिनि, आमदन घुरप घणी आहे, आमद थोरी आहे। इन जे करे सब्जियूं महांगियूं। मंडी में जेका बि शइ अचे थी हर शइ जी खोटी आहे। हा, गवर्नमेंट उन ते ध्यानु करे उहे डबल शयूं घुराए ॾिए, बेशक सब्जी मंडी में माल सस्तो थी वेंदो। 3 ॾींहं 4 ॾींहं आलू शाटो 100 रुपया किलो। अॼु आलू साॻी पंहिंजी लेवल ते आहे, बसर बि उहो ई 100 रुपया लेवल ते आहे। बाक़ी आलू जो अॼु कंट्रोल कयोसीं, उहो महांगो थी वियो, उनखे अॼु कंट्रोल कयो आहे। इंशाअल्लाह ताला जे वधीक आमद थी त हर शइ ते रेट ते कंट्रोल थी वेंदी। हुन वधीक चयो त मार्केटनि में मुनासिब फ़राहमी यकीनी बणाइण ऐं अघनि ते ज़ाब्तो आणणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे, जीअं वापारियुनि ऐं शहरनि ॿिन्ही खे रिलीफ मिली सघे। दादू जे शहरनि मुतालबो कयो आहे त टमाटनि ऐं ॿियनि भाॼियुनि जे वधंदड़ अघनि जो फौरी जाइज़ो वठी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं नाजाइज़ मुनाफ़ेख़ोरी ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे त जीअं अवाम खे सरकारी अघनि ते मयारी भाॼियूं सवलाई सां मिली सघनि।